कुछ भी ना है पुट, कुछ भी ना है। आए 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 इनमें छाए छाए बाबा बुधाई नहीं बाबा कुल्ला है पुट है नमी, कुल्ला है नमी वो कुल जेको जेको टेण का पहिरियां कुमाई जी वयो पुट, कुमाई जी वयो के मां जो कयल पापा है। गुल्ला हाँ बाबा बाबा तू तो चेपोने में कुछ भी नहीं गुल्ला हाँ वरी गुल्ला वरी वरी मां जो कयल पापा ई यो 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 किए बाबा बुधाई नहीं पुट 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 एक मां जी कयल गलती है चे पंहिंजा ॾोह ई गुनाह लिकाइण लाइ हिन मौसूम खे गंद जी ढेर ते उछलायो ऐं हिन मौसूम खे गंद जी ढेर ते कुत्ता चीरे ऐं फाड़े रहिया हुया। बाबा पुट पुट मां नमाज़ ते पे वयुमि त हिन जे दाहुनि जो आवाज़ मुंहिंजे कननि ते पियो ऐं हिन जे दाहुनि जो आवाज़ ॼण त मूंखे चई रहियो हुयो त मूं त अञा ख़ुदा जे ॾींहं में अञा पूरे नमूने अख बि न आहे खोली पोइ मूंखे छो थो चीरो ऐं फाड़ियो वञे, मूंखे कहिड़ी ग़लतीअ जी सज़ा ॾिनी थी वञे। बस पुट बस मूं हिन खे छॾाइण जी कोशिशि कई त कुतनि मूंखे बि ॾाढ़े विधो, पर पुट हू पंहिंजी जान जी परवाह न कंदे हिन खे कुतनि जे वात मां कढी जॾहिं पंहिंजे सीने ते आदो तेल अखियूं खोले मुंहिंजे अखियुनि में ॾिठो ऐं हू मयारनि ॼण त चई रहियो हुयो त छा हिते अहिड़ा इंसान रहंदा आहिनि। बस पुट पोइ हिन जे साह जो सॻो टुटी वियो, पुट हिन जे साह जो सॻो टुटी वियो। जे तो गुल्ला वरी जे तो मासूमा हिन मां त रत थी वई गुल मां रत वणंदी आहे छा? हाँ वरी अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे बाबा। पुट तोखे सम्झ में न ईंदो। छो न ईंदो बाबा? पोइ हिन जी मां काॾे वई जो हिनखे कुता खाइनि पिया? पुट उहा मां ई तो हुयसि जे हिनखे गंद जे ढेर ते उछलायो। न न न न न न बाबा न मां क्यों उछलाईंदी? हाँ मां न हुई, उहा मां न हूंदी, उहा डाइण हूंदी, डाइण। हा मां
मां त मां हूंदी आहे नी मां पंहिंजे ॿार खे प्यार कंदी आहे अमा मूंखे मिठियूं ॾींदी नी मानी बि खाराईंदी शइ बि वठी ॾींदी ही मां न हूंदई हिदायण हूंदी हिदायण पुट तुझी मां हिन जी मां में फर्क़ु आहे कहिड़ो फर्क़ु आहे मां त मां हूंदी आहे नी मुंहिंजी हुजे हिन जी हू मां कीअं सम्झाया पुट बबलू तोखे कीअं सम्झाया तोखे त तुझी मां ऐं हिन जी मां में फर्क़ु आहे ही पारी मां जो औलाद आहे बाबा ये सभु मूंखे चवंदा आहिनि तूं बि चवंदो आहे बबलू चरियो आहे हाणे त मूंखे तूं चरियो थो लॻी चरनारू ॻाल्हियूं थो करे हा पहिरें ई चए थो माउ पोइ कुंवारी कीअं थी हा पुट हा मां चरियो आहियां मां हिन देह में अहिड़ा कीस थींदा त मूं जहिड़ा माण्हू चरिया ई त थींदा न आख़िर हिन मौसूम जो कहिड़ो ॾोह हुयो जो हिनखे हेॾी वॾी सज़ा ॾिनी वई पुट हिनजी मां पंहिंजा करतूत ऐं पंहिंजनि गुनाहनि खे लिकाइण लाइ हिनखे गंद जी ठेर ते उछलाए कुतनि जे हवाले कयो पर पुट अॼु उन औरत खे पछता ज़रूर थियो हूंदो जंहिं नव महीना हिनखे पंहिंजे पेट में संभालियो माण्हुनि जे ताननि मेहणनि तुनकनि खां डिॼी हिनखे गंद जे ठेर ते उछलायो ज़रूर अॼु हुनजो ज़मीर उनखे झिंझोड़ो हूंदो पर पुट तूं थिए मां हिनखे मिटीअ माउ जे हथ हवाले करे अचां हुन माउ त हिन सां न रहायो पर पुट मिठी माउ हिनखे ज़रूर पंहिंजे हथ में जाइ ॾींदी चवनि था बबलू चरियो आहे ये चरिया त इहे नी जेके अहिड़ियूं ग़लतियूं कनि था ये मां न हूंदी ये ॾाइण हूंदी हा छा अहिड़े छा ते अचे ॾाइण शुरू कई अथई भला राति भवाए तो ख्वाब ॾिठो अथई छा न आदा बाबू नबू ओ बाबो नी कुतनि खे खाइयो बाबो कुतनि खे खाइयो चवे छा थो छोरा न ओ कुता बाबे खे खाइया अरे कंहिंजन कुतनि बाबे खे खाधो ज़रूर अबे बि त कंहिंजन कुतनि सां फिटायो हूंदो न फिटाई कंहिंसां बि न कुटाई एतिरे गुलनि सां बि न फिटाई सफ़ा न ओ बाबो वञे पियो ओ नंढड़ी ॿार खे नी मासूम ॿार खे कुता खाइनि पिया बाबू खणी आयो अरे निभागा तूं हिन सॼे घर खे चरियो कंदे अरे जॾहिं असां वटि को नंढड़ो ॿार आहे ई न त इहे कुता कंहिंखे पिया खाइनि अरे नबू घर में न बार ओ गंदे देर ते घर में न बार अरे चे छा थो ॿाहिरि गंद जे ढेर ते छा थियो अथई निभागा ओ बाबू निमाज़ पढ़ण वञे पियो नी उन जे ॿार खे कुता खाइनि पिया नी ओ बाबू खणी आयो ओ अरे मां बि त इहो ई थो चवां न उहो ॿार आयो काॾां छो अची मथो खाधो अथई ओ बाबू चए पियो बाबू हिकिड़ी ॻाल्हि करे पोइ चए पियो उहो नी उनजी माउ पंहिंजा करतूत लिकाइण लाइ उनखे गंद ते फिटी करे वई हा अरे त बाबे जो कहिड़ो कमु जो पराया उछलायल ॿार घर में तो खणी अचे रत त अहिड़ो कयो अथव जो पराया न आहिनि माण्हू जो ॿार हो इंसान जो अदानबू अलावा मां ॾिसो इंसान जो ॿार हो इंसान जो हा साईं ठीको खयो आहे न बाबे भलाईअ जे कमनि जो अरे पहिरियां हिन पंहिंजे घर खे त सुधारे न अदानबू कावड़ी थी वई छा थियो अड़े मुंहिंजे घर खे छा थियो आहे मुंहिंजे घर खे सभु ठीकु आहे बसि रब तुंहिंजो ई त मोकारो कयो आहे पर बाबा तुंहिंजो कहिड़ो कमु जो परावा उछलायल ॿार घर में तो खणी अचे इहो बि नथो सोचे त हे माण्हू छा चवंदा माण्हू कहिड़ो मूं ॾोह जो कमु कयो
हिक इंसान जे बचड़े खे कुतनि जे वात मां कढी बचाइण जी कोशिश कयमि। छॾ बाबा, भले हिन हरामी ॿार खे कुता खाई वञनि सा न। प्रभु न चओ हुनखे हरामी, न चओ हुनखे हरामी। हरामी तो उहे जानवर निमा वैसी इंसान आहिनि जेकी पंहिंजी हवस पूरी करण लाइ अहिड़ो कलूर करे रहिया आहिनि जंहिंसां शर्म विचां इंसानियत जो कंध झुकी थो वञे। पर अफ़सोस आहे मूंखे उन औरत ते जेका हिकु गुनाह हिकु पाप खे लिकाइण लाइ गुनाहनि मथां गुनाह कंदी गुनाहनि जे तुबण में फातंदी थी वञे। विसारण खपे हुनखे त हू वाहिदुल क़हार आहे। हू कंहिंखे बि बख़्श न कंदो, हू कंहिंखे बि बख़्श न कंदो। त पोइ वाइज़ कर न, ॿुधाए माण्हुनि खे त गुनाह न कयो त पोइ झल उन्हनि व्याजनि खे बि जिन केतिरा ई वसंदड़ वेड़ा वीरान करे छॾिया त पोइ झल उन्हनि सरदारनि खे जेके पंहिंजे होड़ ऐं बालादस्तीअ जो धाको ॼमाइण लाइ केतिरा ई ॻोठ वेड़ाए तबाह ऐं बर्बाद करे छॾिया। हा बाबा, त पोइ झल उन्हनि डॉक्टरनि खे बि जेके पैसे जे लालच जे ख़ातिर इंसाननि जी जाननि सां खेॾी रहिया आहिनि। त पोइ झल बाबा उन्हनि दुकानदारनि खे जेके शयुनि में मिलावट करे ॿिन्ही हथनि सां हितां जे मारूड़नि खे लुटे ऐं फुरे रहिया आहिनि। त पोइ झल बाबा उन्हनि सियासतदाननि खे जेके पंहिंजे मुफ़ाद ख़ातिर सिंध ऐं सिंधियुनि सां पैसा घाटियूं करे रहिया आहिनि। हिते तूं कंहिं खे सुधारींदे बाबा? हिते शहूर खे ॻोल्हा करण जी कोशिश न कर बाबा, छो त तोखां वधीक हिते माण्हू कई मुरलियूं वॼाए मरी विया। हीअ क़ौम सुधणी न थई बाबा, हीअ क़ौम सुधणी न थई। हा, उहे बि तो वांगुरु बेहया बेशरम हूंदा जंहिंखे न न्याणीअ जी सनात न औरत जे मक़ाम ऐं एहतराम जी इज़त जी ख़बर। हा साईं, चओ सच त भत्ता फिको। जॾहिं माहौल बि अहिड़ो ॾिसे थो, पोइ बि जवान छोकिरी घर मां कढी छॾी अथई, शहर में थी पढ़े। 2 महीना थी विया अथसि, 2 महीना लड़ी आहे। अरे राणी मुंहिंजी धीउ न, पुटु आहे मुंहिंजो। मूंखे पंहिंजी धीउ राणीअ ते फ़ख़ुरु आहे मूंखे पंहिंजी धीउ राणीअ ते। बाबा अजी रानी शहर में छा कंदी आहे? धूड़ पाईंदी आहे शहर में, ॿियो छा कंदी आहे? हाँ, अदा पोइ तूं बि वञी शहर में धूड़ पाया। चुप कर, त धक हणी गातो। परे थी निकिरी वञ मुंहिंजे घर मां, दरवेश खे तो धक ओलारी। हा साईं, सभु मुंहिंजे लाइ दरवेश। शहर वञ जाए शहर। रुगो हिन मां त मां अड़जी वियो आहियां। हिन त मूंखे एॾो निभागे रद्द कयो आहे। बाबा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झाए। नंढड़ी मासूम खे पंहिंजी माउ कुतनि जे अॻियां उछलियो, पंहिंजो पाण खे छो न उछलियईं? ग़लती त हुन कई नी, हो त ॼाओ अहिड़ी वक़्तु। हा बाबा, पर थी सघे थो उन सां बि ज़ुल्म थियो हुजे। हाँ, उन सां बि थी सघे थो ज़ुल्म थियो हुजे, उहो बि मता कंहिंजे वर चढ़ी वई हुजे। हनी बाबा? हा पुट, मां चरियो न, हा सभु चरियो था चवनि। ओ पुट, न तूं चरियो नाही, तूं चरियो नाही पुट। केरु तो तोखे चरियो चो बि? तूं मुंहिंजो साणो पुट आहीं पुट, साणो पुट आहीं पुट। बाबा तूं हिते वेहो, वाजिद ज़मीन तां अचण वारो आहे, मां ॾिसांसि। तूं हिते वेहो। हा सभु चवनि था बबलू चरियो आहे। सॼी बंद चरियनि जी हिते वेठी आहे, असां वरी चवनि था चरियो आहे। मुंहिंजे बबूल खे छा थियो आहे? कुझु न हो विड़े थो, मारे थो रोज़। अचो नबू
बबलू 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 किनो आवो बते अदा नबू भलो आ भलो किनो आ चवां तो किनो आ अरे वॾो भाव आहे असांजो भले जीअं वणेसि तीअं करे तूं हुनखे छा कंदे तुंहिंजो भाउ तुंहिंजो सोटा कहिड़े मां केड़ा चवंदा सोट बि ॿाहिरि हूंदा आहिनि आई ॻाल्हि सम्झ में हां वॾो आहे जीअं वणेसि तीअं करे बापा सम्झाए सम्झाए बीठो आहे सम्झो आहे तूं सॼो ॾींहुं कम ते आ बणीअ ते पोइ तूं ॾे ईंदो आहे तुंहिंजो कमु कराईंदो आहे ॼणो किनो आनी पोइ कमु जेको हुयो सो थी वियो हाणे सिर्फ़ु समाई करिणो आहे हाँ पोइ सुभाणे खां मां बि हलाए समाओ करणु बणीअ जो ठीकु आहे सुभाणे तूं मूंसां गॾु हलिजांइ हाँ ऐं बनी जो समा कजांइ बसि हा पोइ हाली भला 20 रुपया ॾियनि ख़र्ची शइ वठी अचां अथी बस 30 ई ॾे 30 ई ॾे 40 थी हा 30 हलो बसि वञ बस मां ईअं वञा थो मोटी थो अचां ॿुध हा शइ वठी वरी इन ई पेर ते मोटी अचांइ तूं परे थी त मां वञी ॾेखारे गाॾी ॾाढी आहे सफ़ा काॾे वञजांइ ॿेर न शइ वठण त वञा नी शइ वठी वरी ईअं मोटी अचांइ मां ईअं ई वञा थो परे थी वरी ॿियो हाल उन ॾींहुं मोटंदो मां हा दरवेश आहे मुंहिंजो बि सोट वालेकुम अस्सलाम थेलो मूंखे ॾे मां रखी था न न तव्हां तकलीफ़ न कयो मां अंदरि रखी थी अचां सोट ॾे हाल हवाल या तुंहिंजी तालीम मुकमल थी आहे अञा छो सोट तकड़ा छा सोट मूंखे भउ थो थिए किथे तूं इल्म जे नशे में मूंखे विसार त न वेहंदी आहे वाजिद मां पढ़ण वई आहियां तोखे विसारण न ऐं विसरंदा त उहे आहिनि जेके दिलि में न आहिनि हूंदा चरिया इल्म त अहिड़ी शइ आहे जंहिंसां सॼी ज़िंदगी ख़ुशबूदार रहंदी आहे ऐं इल्म सां ई इंसान खे हलाल ऐं हराम जी सुञाणप थींदी आहे मूं वॾियूं वॾियूं डिग्रियूं हासिल कंदड़ छोकिरियूं ॾिठियूं आहिनि ऐं अख़बार में पढ़ियो बि आहे हू पंहिंजे माइटनि जी इज़त खे मिटी में मिलाए पंहिंजे आशिकनि सां हली वेंदियूं आहिनि वाजिद उन्हनि सिर्फ़ु किताब पढ़िया हूंदा उन्हनि वटि शऊर न हूंदो ऐं जंहिं वटि शऊर आहे उनजे पढ़ण लिखण जो फ़ाइदो आहे जंहिं वटि शऊर न आहे उनजे पढ़ण लिखण जो बि को फ़ाइदो ई न आहे ॾिस राणी तूं मुंहिंजी सोट आहीं पाण नंढड़ा हुआसीं चाचा साईं मुंहिंजी तोसां मङणी कराए छॾी सॼे तरह खे इहा ई ख़बर आहे त तूं मुंहिंजी मंग आहीं ख़ुदा न ख़ास्ता तूं मां यूनिवर्सिटी में अंग्रेज़ी किताबुनि सां गॾु भाइरनि जी गैरत खे पढ़ियो आहे माउ जी इज़त खे पढ़ियो आहे मारवी खे पढ़ियो आहे ससुई खे पढ़ियो आहे शाह लतीफ़ खे पढ़ियो आहे ऐं पंहिंजे पाण खे पढ़ियो आहे मुंहिंजी बि हवाउनि जी या गुज़रंदड़ ज़िंदगी जे हर पल में सवाइ राणी जी ॿियो को बि न आहे मुंहिंजी इज़त ऐं मुंहिंजे प्यार जो भरम रखजांइ वाजिद मुंहिंजे दिमाग़ जो लाशऊरी हिस्सो हमेशह सुजाग रहियो आहे मां जिते बि रही आहियां मुंहिंजे दिलि जी धड़कन सिर्फ़ु मुंहिंजो सोट वाजिद रहियो आहे मां बि त ईअं ई चवंदो आहियां त तुंहिंजी मोहबत तुंहिंजी सिक तुंहिंजी सूंहं बिना ईअं आहे जीअं सहरा में बीठल सुकल वण हूंदो आहे वाजिद मां जिते बि हुजां हिते हुजां या हुते हुजां पर तूं कॾहिं बि मूंखे पाण खां परे महसूस न कंदो कर छो त मां जिते बि हूंदी आहियां तुंहिंजी तांग मुंहिंजे मन अंदर में हमेशह रहंदी आहे राणी
मां भी हर वक्त तुंहिंजे ख्यालनि में घुमंदो आहियां, हर वक्त इहो सोचींदो आहियां त कॾहिं मुंहिंजी राणी ईंदी ऐं मुंहिंजूं अखियूं तोखे ॾिसी ठरी पवंदियूं। तॾहिं त मां बि माज़ीअ जा वर्क उतलाईंदी आहियां ऐं यादुनि जी सेज विछाईंदी आहियां। हुन सेज ते मूंसां सिर्फ़ु मुंहिंजो वाजिद हूंदो आहे। हीअ दुनिया वॾी दगाबाज़ आहे। हिते हर माण्हू पंहिंजे मक़सद ऐं मतिलब जे पोयां डोड़ंदे नज़र ईंदो आहे। वाजिद, तुंहिंजो ॾोह नाहे, इश्क आहे ई अहिड़ो जो चरियनि खे सियाणो ऐं सियाणनि खे चरियो करे छॾींदो आहे। मुंहिंजे प्यार जो पखी तुंहिंजे प्यार जे पिंजरे में क़ैद आहे ऐं उन जा पर पटियल अथई। तूं मूंखे छा थो वे साह ॾियारी? मां त अॼु बि पंहिंजी हर वाइदे ते क़ाइमु आहियां ऐं मां बि त हमेशह पंहिंजी हर ख्वाहिशुनि खे दबाए रखियो आहे, उन्हनि खे ज़ंजीरनि में क़ैद करे रखियो आहे। मुंहिंजूं उमेदूं तो में ई आहिनि, पर अलाए जे छो हितां जे माण्हुनि जे वातो ॿुधंदो आहियां त वाजिद, माण्हुनि जा वात कीअं बंदि कया आहिनि? बसि एतिरो थी चवां त मुंहिंजे करे कॾहिं बि तोखे, बाबा खे या मुंहिंजे भाइरनि खे शर्मिंदगी जो मुंहुं कॾहिं न ॾिसणो पवंदो। सच साथी? सच। साथी तू ही ता जिंदगी, ओ साथी तू ही ता हर खुशी, हर ख्वाब में, हर रात में, हर सोच में, हर बात में, हर साथ में, हर संग में, हर रूप में, हर रंग में, तू ही ता ही मुझे आशिकी। साथी तू ही ता जिंदगी, ओ साथी तू ही ता हर खुशी। तुझे नाले आ जिंदगानी सजी, हो सुंदर नमू तो जेड़ी का भी डिठी, तो खासिवा ही जिंदगी आ सजा, ओ करवाए दो मुझे तू रहने सदा। गालिन में तू, यादुन में तू चंड में, तारन में तू, नेड़न में तू, लुढ़कन में तू दिल में आ धड़कन में तू ही ताही सामो हर घड़ी, ओ साथी तू ही ता हर खुशी, ओ साथी तू ही ता हर खुशी। आरज़ू तू जुस्तजू सनम,
जो दरमान आ तू मुंहिंजी दिल तू जान आ तू सूह जो सुल्तान आ तू इश्क आई मान आ तू ही ताही मुझी बंदगी ओ साथी तू ही ता जिंदगी ओ साथी तू ही ता हर खुशी ओ साथी तू ही ता जिंदगी ओ साथी तू ही ता हर खुशी हर ख्वाब में हर रात में हर सोच में हर बात में हर साथ में हर संग में हर रूप में हर रंग में तू ही ताही मुझे आशिकी ओ साथी तू ही ता जिंदगी ओ साथी तू ही ता हर खुशी तूं हाणे थकिजी पई हूंदी आहे थोरी आराम हली कर हाँ ठीकु आहे हलो चाचा काॾे विया हो तव्हां पुट पुट मां ज़मीन ते वियो हुयमि हे हाल पुट फसल कीअं थियो आहे बाबा फसल तव्हां ॾिसी आया हूंदव अलाह जो शुक्र आहे हिन दफ़े सॼे तर खां फसल असांजो ई भलो थियो आहे पुट पुट इहा तुंहिंजी महिनत आहे इहो तुंहिंजी महिनत आहे ऐं ऐं पुट राणी थी तालीम मुकमल करे आई आहे त पोइ हुनजी ऐं तुंहिंजी शादी कराईंदुसि बसि हुनजी तालीम हाणे पूरी थियण वारी आहे पुट पूरी थियण वारी आहे ठीकु आहे चाचा ठीकु आहे हा साईं हिन जी कराए जाए शादी बाक़ी असां जेको आहे ईअं रुलंदा वतऊं सुधरियल पुट आहे सुधरियल पुट आहे हिनजी छा ते सुधरा बाबा छा ते सुधरा शादी कराइण लाइ त तप थो चढ़ाई हिकिड़ी भेण हुई सा बि न मोतबर वाजदड़े खे ॾेई छॾई घटि में घटि ॾे वठि ते शादी त कयां हा न अरे अरे कंहिंखे न्याणी कोड़ी आहे जो तो जहिड़े ॼट जायल खे ॾींदो पहली कुझु सुधुर सुधुर कुझु सुधुर बाबा कन खोले ॿुध मां बि केॾी महिल अहिड़ो गंगण गीची में विझंदो मैं जो ॾेयनि खे ॾस ॾींदे बाबा बाबा छा मां हुजे हा त मां ईअं छड़ो हुजां हा हा उन मरियात खे त वॾा सुख ॾेई छॾिया हुयई अरे अरे हिकिड़ी भेण अथई उन सां बि तुंहिंजो वेर कोन थो वञे ऐं बबलू सां बि तुंहिंजो जहिड़ो मां ई वाजिद बि तुंहिंजा दुश्मन हा हा दुश्मन आहियो तव्हां सभई मुंहिंजा दुश्मन आहियो अरे अरे कहिड़ो पीउ आहे चिको औलाद जो दुश्मन थींदो पीउ जी त उहा ख़्वाहिश हूंदी आहे त मुंहिंजो पुटु पढ़ी लिखी वॾी मंज़िल ते पहुचे ऐं पोइ पीउ जो सहारो बणिजे पर उहा ॻाल्हि त तोखे वणे ई कान चाचा सब्र कयो अलाह हुनखे सम्झ ॾींदो हुनखे का बि ॻाल्हि तव्हांजी सम्झ में न ईंदी आहे मुश्किल आहे पुट मुश्किल आहे हिनजे सुधरण हिनजे दिमाग़ ऐं दिलि ते बेहयाई बेग़ैरती ऐं बेज़मीरीअ जी तज़ ॼमी वई आहे बाप इन्हनि तुंहिंजनि लफ़्ज़नि त मुंहिंजे हिन जीअ खे जीर ॾिना आहिनि बाबा हा अदा नबू चाचा हिनखे रोकियोसि जवान पुटु आहे किथे को ग़लति कमु न करे विझे छॾेसि पुट तव्हां वियो
वेहो। परेशान न थियो। अल्लाह कंदो अदा नबू सुधरी वेंदो। पुट वाजिद जी चाचा। बबलू नथो ॾिसिजे, बबलू काॾे वियो आहे? बबलू हिते ई आहे, मूंखां पैसा वठी वियो आहे, शइ वठण वियो आहे। काॾे वेंदो? बरसां पुफी जो घुराए मतां ओॾे वियो हुजे। पुट पुट बबलू मुंहिंजो पुट दरवेश अथई, वञ वञ हुनखे मोकिल, हुन मानी खाधी अलाए कान। बाबा कीअं आहियो बाबा? ठीक पुट। राणी राणी तूं अची वई आहीं? हाँ बाबा मां अची वई आहियां। तव्हां भली पाण में कचहरी कयो, मां बबलू खे ॾिसां। पुट जी बाबा। तुझा इम्तिहान कीअं थिया? बाबा मुंहिंजा इम्तिहान थी विया आहिनि ऐं अलाह कंदो त इंशाअल्लाह रिज़ल्ट बहितर ईंदो। पुट मूंखे तो ते ई त भरवसो आहे, तुझो ई त मूंखे सहारो आहे। बाक़ी उन में त माण्हूअ जी थप ई न आहे। बाबा अल्लाह अदा खे सम्झ ॾींदो, तव्हां परेशान न थियो। ॾिस दी, मूं तोखे तालीम पिराइण लाइ शहर मोकिलियो ऐं मूंखे छा न ॿुधणो पियो। माण्हू जा महणा ताना इहे सभु मूं पंहिंजे पाण ते बर्दाश्त कया, पर मूं तोखे तालीम लाइ शहर मोकिलियमि थी। पर मूं तोखे तालीम लाइ शहर मोकिलियमि। हाँ बाबा, ऐं हर सभिनीनि जो फर्ज़ आहे त पंहिंजी औलाद तरफ़ ध्यानु ॾियणु खपे। न सिर्फ़ ध्यानु ॾियणु खपे पर उन्हनि ते पूरो एतमाद करणु खपे। ख़ासि तौर ते न्याणियुनि खे तालीम ॾियारण में वालिदनि खे अॻिते अचणु घुरिजे बाबा। ऐं न्याणियुनि जो बि फर्ज़ आहे त हू कॾहिं बि पंहिंजे वालिदैन जे एतमाद खे छियो न रसाए। इंशाअल्लाह बाबा ऊंधाई जो दौर जल्द ख़त्म थी वेंदो। बिल्कुलु पुट, बिल्कुलु ऊंधाईअ जो दौर ख़त्म थियण वारो आहे। हाँ अदा कीअं आई बबलू? ठीक आई न? मां ना ठीक ना। छा थियो आहे मुंहिंजे भाउ खे? छो ठीक न आई? वही हली थी वञे दुशारे, रोज मारे थो मूंखे। अदा नबू अरे मां हाणे पंहिंजे भाउ खे छॾे काॾे बि न वेंदसि। हाँ न वेंदी पढ़ण न वेंदी? न मुंहिंजा भाउ, मां तालीम पूरी करे आई आहियां। पूरी थी ख़त्म? हाँ। ॿुधो हाँ? राणी, मां ॿुधो आहे शहर में मायूं ॾाढियूं सुहिणियूं आहिनि। आहिनि। हाँ मुंहिंजा भाउ, शहर में मायूं ॾाढियूं सुहिणियूं आहिनि। हाँ तोखे पढ़ाया शहर मां? मां शादी कयां? हाँ। मां कयां शादी कयां? हाँ। ओयो ज़ाल मारींदी त न? भाउ ज़ाल छो मुड़ुस खे मारींदी? मारनि थियूं हाणे। सभु चवनि था चरियो आहे, एॾा बि चरिया न आहियूं। जातां लंघूं था उतां आवाज़ ॿुधूं ई था। हाँ एली घोड़ा रुगो काका छो था कनि? एली घोड़ा ओ बा उन ॾींहुं पुफीअ घर में पुफीअ जेको आहे नी पुपड़े खे ईअं नोरीअ वांगुरु टीकाई हुई। मां बाप भित ते थपाई चढ़ी मथां ईअं लका ॾिसण पई। ऐं मुंहिंजी पुफी मां त उन तरफ़ां नी पुपड़ बाबा ईअं टिप ॿुधे टिप। पोइ ॿुध तूं जो वाजिद सां शादी कंदीअ पोइ मारींदीअसि? हो त हूअं ई वीचारो तोसां डिॼंदो आहे, न मारजांसि। अदा मां वाजिद खे छो मारींदसि? हाँ न मारींदीअसि, कमु ई न थियो। राणी दी छॾ हिनखे, छॾ। ही बि तोखे पाण जहिड़ो चरियो बणाए छॾींदो। मुंहिंजी अहिड़ी त हूंदी नी, मुंहिंजी भेण आहे। तोखे छो थो साड़ थिए? अबो अची पियो बसि। पुट मूंखे साड़ कोन थो थिए, साड़ मूंखे नथो थिए। तूं वञ मानी खा वञ। मानी हाणे मां अकेलो न खाईंदो मानी। हाँ अम्मा हूंदी नी, अम्मा मूंखे पाण मानी खाराईंदी बाबा। हाणे हीअ अम्मा आहे नी, अची बि त अम्मा हूंदी आहे नी। तूं खाराए मूंखे। हाँ मुंहिंजा भाउ
मां तुंहिंजे लाइ मां बि आहियां ऐं भेण बि आहियां। हाँ तो मानी कराई नी हा हा मां तोखे पंहिंजे हथनि सां मानी थी करायां। मगे अम्मा ही भी सिकल कंदी तई तोखे ॾिसंदो आहियां बाबा हिनखे ॾिसंदो आहियां नी ओ मांखे अम्मा याद ईंदी थी तू मानी करा हलिया हलिया ए सदैव बाबे के ए रोज बाबू हल हल बंदी मां पंहिंजे भाउ खे पंहिंजे हथनि सां हलिया 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 मानी 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 करा तू न कहे जा साईं मानी हल बाबा नथो चा तूं वञ मानी खा। अम्मा हाणे मरी वई नी उहा पचाए ॾेई आहे हल हल हे बाबा तूं वञ वञ। बाबा मूंखे वॾेरे शेर खान घुरायो हो। कई हूंदई का चोरी तॾहिं घुरायो हूंदई वॾेरे। न बाबा बाबा वॾेरे जो ॿियो कमु हुयो। कहिड़ो कमु हुयो वॾेरे जो? बाबा फाट बि खणी बाबा वॾेरो चए पियो त मुंहिंजो पुटु नादर खान तुंहिंजी भेण राणीअ सां गॾु पढ़ंदो आहे। हा त पोइ छा थी पियो जो नादर खान राणीअ सां गॾु पढ़ंदो आहे? छा थी पियो पोइ? बाबा हू वॾेरो चवे पियो त नादर खान तुंहिंजी भेण सां मोहबत कंदो आहे ऐं हुन मूं ते ज़ोर रखियो आहे। चए थो त पंहिंजे पीउ शपन खां मूंखे राणीअ जो संग वठी ॾे। ऐं ॿियो त हू ईअं न पियो चवे पियो त संग जा पूरा 5 लख ॾींदुसि। लानत विझां मां वॾेरे जे 5 लखनि ते। अरे अरे वॾेरे खे अहिड़ी ॻाल्हि कंदे शर्म न आयो? ऐं तोखे उहो सभु कुझु ॿुधण जे बावजूद गैरत न आई? बाबा छाजी गैरत? कहिड़ो हू असां खां चोरीअ थो वठे? हू त पंहिंजा पैसा थो ॾे न। हूअं बि चए पियो त तुंहिंजे पीउ शपन में मुंहिंजी वॾी हुज आहे। अरे असां कॾहिं वॾेरनि में अहिड़ियूं हुजूं रखियूं आहिनि? असां कॾहिं वॾेरनि में अहिड़ियूं हुजूं रखियूं आहिनि? पर तोखे त ख़बर आहे त राणी वाजिद जी मंग आहे। त पोइ वॾेरो 5 लख बि त ॾे थो न। वाजिद खे बि किथां संग वठी ॾींदासीं ऐं मां बि पणिजी पवंदुसि। भला हूअं माण्हू विकिणनि नथा? लानत आहे अहिड़नि माण्हुनि ते जेके टकनि एवज़ जानवरनि जी न्याणियुनि खे विकिरो करे रहिया आहिनि। उहे बि तो वांगुरु बेशरम हूंदा। अरे न्याणी त 7 क़ुरान हूंदी आहे। छा क़ुरान विकिणंदा आहिनि? हा साईं तूं जो साड़ी मूं सां तूं त चई ईअं थो त वाजिद पणिजी वञे ऐं मां कुआरो मरी वञा। ठीकु आहे न मञ मुंहिंजी ॻाल्हि। पाण इहा हिकु ॾींहुं जॾहिं भॼी वेंदई न पोइ विञाईंदे बि 5 लख। अरे तूं कहिड़ो बेग़ैरत भाउ आहीं जो हिकु भेण लाइ अहिड़ा लफ़्ज़ चई रहियो आहीं? अरे भाइर त भेनरुनि जो सहारो हूंदा आहिनि। भाइर त भेनरुनि तां जान कुर्बान कंदा आहिनि। ऐं तूं हिकु सुलछणी ऐं सेबती भेण खे विकिणण जूं ॻाल्हियूं थो करी। इन सोचण खां पहिरियां तोखे ॿुड़ी मरणु खपंदो हुयो तोखे। हा साईं मां पंहिंजी भेण लाइ ग़लति थो सोचां। हा निकिरी वञ। अदा तूं काॾे बि न वेंदी। ही घर तुंहिंजो आहे मुंहिंजा भाउ। न आहे ही मुंहिंजो घर। ही त बसि वाजिद जो घर आहे। हिन मुंहिंजे घर में मुंहिंजो त हिन घर में कोई बि न आहे। बसि हिकिड़ी मुंहिंजी माउ हुई जेका मरी वई। बाक़ी हिते तव्हां सभु मुंहिंजा दुश्मन आहियो। हा अदा मूं भेण जी अखियुनि में गौर सां ॾिस। मां तुंहिंजी माउ बि आहियां ऐं तुंहिंजी भेण बि आहियां। तुंहिंजी गैरत बि आहियां ऐं तुंहिंजी इज़त बि आहियां। अदा भाइर त भेनरुनि जी इज़तुनि जी हिफ़ाज़त कंदा आहिनि। अदा वाह जी असांजी इज़त ठाही अथई। परे थी
मुंहिंजे वस में हुजे न त छा छा कंदेसि तूं? मां चवां थो निकिरी वञ मुंहिंजे घर मां। निकिर। अदा बाबा न चओ अदा खे, वो बुरनि माण्हुनि जी सोबत में रहियो आहे ऐं ज़रूर हुनखे कंहिं न कंहिं कुझु चयो हूंदो। अदा थी माण्हुनि जे चए ते छो थो लॻे? छा हिनखे पंहिंजी गैरत न आहे? हिनखे पंहिंजी गैरत न आहे जो ही माण्हुनि जे चए ते लॻी ये ख़राब थी वियो आहे जो हुनखे ॼाणी साणीअ जी सनास बि न आहे। निभागी मुंहिंजो त ब्लड प्रेशर ई हाई करे छॾियो। तूं हिते वे त मां वाजिद खे ॾिसां। जी बाबा। राणी तू मूंखे हेतिरी सी परेशान थी वई आहे। परेशान न थी, हीअ असांजो ॻोठ आहे ऐं असां हिन ॻोठ जा चङा आहियूं। तूं पंहिंजे पाण खे हिन ॻोठ जो चङो थो चईं? चङा ईअं त नाहिनि कंदा जो बिना इतला जे बिना दर खटाइण जे कंहिंजे घर हलिया अचनि। राणी यूनिवर्सिटी जे मोकिलण खां पोइ तोखे कोन ॾिठो हुयो, तुंहिंजी ॾाढी सिक लॻी हुई, सो तुंहिंजो दीदार करण लाइ हिते हलियो आयुसि। नादिर खान, मूंखे तुंहिंजो ईअं मुंहिंजे घर अचणु बिल्कुलु बि पसंदि न आहे। राणी मां मञा थो त मूं ग़लति कयो आहे, पर मां छा कयां, मां दिलि तां मजबूर आहियां। राणी तूं मूंसां गॾु पढ़ियो आहीं, मुंहिंजी तबियत मां बि चङी तरह वाक़िफ़ आहीं ऐं तोखे इहा बि ख़बर आहे त मां पंहिंजे सोट वाजिद जी मंग आहियां। ख़बर आहे मूंखे त तूं वाजिद जी मंग आहीं, पर निकाह त न आहे थियल न, मंगणी टुटी बि सघे थी। ऐं हूअं बि नंढे हूंदे जी मंगणी या निकाह जाइज़ बि त न आहे। असां ग़रीबनि जी वाता निकतल लफ़्ज़ निकाह जेतिरी हैसियत रखंदो आहे। ऐं रही ॻाल्हि नंढे हूंदे जी, त मां ऐं वाजिद नंढे हूंदे खां हिक ॿिए खे पसंदि कंदा आहियूं। मां पंहिंजे वालिद जे एतमाद खे कॾहिं बि छीयो न रसाईंदसि। मुंहिंजो घोट थींदो त सिर्फ़ु वाजिद। ॾिस राणी, मां हिन ॻोठ जे वॾेरे जो पुटु आहियां ऐं ख़ुदा मूंखे एतिरी ताक़त जुरत ऐं हिमत ॾिनी आहे जो मां तोखे हितां तुंहिंजे घरां खणी तोसां ज़बरदस्ती शादी बि करे सघां थो। नादिर खान, तू औरत जी अज़मत, सच्चाई ऐं प्यार मोहब्बत खे परखियो ई काथे आहे? तू मुंहिंजे घर में अची मूंखे तो धमकाई? हा, तू ॻोठ जो वॾेरो आहीं न, पोइ तोखे इहा त ख़बर हूंदी जो उमर सुमरो वक़्त जो हाकिम हो, पर ॾाढ जे ज़ोर ते त उहो बि मारवी जी मोहब्बत खे माणे न सघियो। कुझु बि थी पए। ऐं तूं त ॻोठ जो वॾेरो आहीं, ॻोठ जूं इज़तूं त वॾेरनि जूं इज़तूं हूंदियूं आहिनि, ऐं तूं पंहिंजी इज़त में हथ विझी कहिड़ो मैसेज ॾियण थो चाहीं? चाहे कुझु बि हुजे, तोखे मां हर हाल में हासिल त ज़रूर कंदुसि। ऐं हा, इहो उमर मारी वारो वक़्तु ॿियो हुयो, हींअर वक़्तु ॿियो आहे। वक़्तु तो ॼणनि लाइ बदिलबा आहिनि, ऐं अॼु बि सिंध जी हर उहा गैरतमंद औरत सिंध जी मारवी आहे, शाह जी सुरमी आहे। ख़ामोश छो थी वियो आहे? राणी मां तोखां सवाइ जीअरो रही न सघंदुसि। मूंखां सवाइ जीअरो न रही सघंदी? मरी वेंदे मूंखां सवाइ? हाँ, तुंहिंजी कुझु ॾींहंनि जी मोहब्बत तोखे मरण ते मजबूर करे छॾियो आहे, पर जिन मूंखे सॼी ज़िंदगी प्यार ॾिनो, एतमाद ॾिनो,
छा मुंहिंजो उहो पीउ जहिड़ो रही सघंदो? मुंहिंजे भाइरनि जो कंध शर्मिंदगीअ सां झुकी न वेंदो? जेकॾहिं मां तोसां भॼी प्यार जो करणो कंदसि त छा उन वाजिद जे एतमाद जो कत्ल न थींदो? ऐं नादिर खान, ॻाल्हि सिर्फ़ मुहिक राणी जी नाहे, ॻाल्हि आहे वालिदैन जे एतमाद जी। जेकॾहिं मां तोसां भॼी प्यार जो करणो कंदसि त अलाए केतिरा ई वालिदैन जो पंहिंजी न्याणी ते एतमाद खजी वेंदो। केतिरनि ई न्याणी जी तालीम तबाह थी वेंदी, उन्हनि ते पाबंदियूं लॻायूं वेंदियूं। ऐं मां कॾहिं बि न चाहींदसि त हिक मूं राणीअ जे करे केतिरनि ई न्याणियुनि जी तालीम तबाह थिए। ऐं तूं त महिरबानी करे निकिरी वञ मुंहिंजे घरां ऐं मुंहिंजी ज़िंदगीअ मां बि निकिरी वञ। निकिरी वञ? राणी, राणी जिंदगीअ मां कीअं निकिरंदी? सोच राणी, थोड़ो सोच, किथे मां को वॾो कदम न खणी विझां। नादिर खान, तुंहिंजे दिमाग़ ते वॾेर खां भूत सवार थी वियो आहे। न राणी, न, मां तो वटि वॾेरे जी हैसियत सां न, पर हिकु फ़क़ीर जी हैसियत सां प्यार जी ख़ैरात घुरण आयो आहियां। प्यार? कहिड़ो प्यार? कीअं थींदो आहे प्यार? छा तुंहिंजो प्यार वाजिद जी मोहब्बत खां वधीक आहे, जे नंढे हूंदे खां ई मुंहिंजी मोहब्बत खे पाण में समाए छॾियो? या हुन पीउ जी मोहब्बत खां त वधीक न आहे, जे पीउ सां गॾु गॾु मूंखे माउ जो प्यार बि ॾिनो आहे? ऐं मूंखे ख़बर न आहे त तूं हिते केतिरा केस कया आहिनि, केतिरनि न्याणियुनि खे धोखो ॾिनो आहे। मञा थो, मां मञा थो त मां वॾा पाप कया आहिनि, अलाए केतिरनि छोकिरनि जूं ज़िंदगियूं तबाह ऐं बर्बाद कयूं आहिनि, पर तुंहिंजे किरदार ऐं तुंहिंजे लछण मां मुतासिर थी मां पंहिंजो पाण खे तुंहिंजो ग़ुलाम बणायो आहे। राणी, राणी, राणी ॾिस, राणी तूं मूंसां शादी न कंदीअ त मां मरी वेंदुसि। ॾिस राणी, मां तुंहिंजे साम्हूं तुंहिंजे ई घर में पंहिंजो पाण खे गोली हणी ख़ुदकशी करे छॾींदुसि। जेकॾहिं हिन पाण खे कुझु कयो, मां त सॼे ॻोठ में ख़्वार थी वेंदसि ऐं वॾेरो बि असांखे कोन छॾींदो। छा कयां? नादिर खान, तूं ईअं नथो करे सघीं। तूं पढ़ियो छा आहे? सब कुछ पढ़ियो आहे। तुंहिंजे ॾिसण खां पोइ मुंहिंजे पढ़ाईअ जा सब बाब पूरा थी विया आहिनि। तूं सिर्फ़ सब्जेक्ट जी किताब पढ़िया आहिनि। तो वटि शौर जी खोट आहे। जेकॾहिं तो वटि मुकमल इल्मु हुजे हा त तूं कॾहिं बि ईअं न करी हा। कुझु बि चओ, मां तोखे हासिल त हर हाल में कंदुसि, पर जेकॾहिं तूं मूंसां शादी न कंदीअ न त उन खां बहितर आहे मां पंहिंजो पाण खे उॾाए छॾियां। नादिर, तूं पाण खे न मार। मां तोसां शादी कंदसि, पर तोखे हिकिड़ो कमु करणो पवंदो। हुकुम कर राणी, त मूंखे छा करणो आहे? तूं चओ त मां आसमान मां तारा लाहे तुंहिंजे साम्हूं रखां, तूं चओ त मां दरियानि जा रुख बदिलाए छॾियां। तूं चओ राणी, तूं हुकुम कर त मूंखे करणो छा आहे, ॿुधाए। ये सभु तुंहिंजी पहुच खां परे आहिनि। फिलहाल तूं हिकिड़ो कमु कर, तूं वञी भिटाई जो रिसालो ज़ुबानी ऐं दिलि खां पढ़। जॾहिं हुनखे चङी तरह पढ़ंदे ऐं यादि कंदे न, पोइ मूं वटि अचिजांइ।
ऐं पोइ मुंहिंजो वाइदो आहे तोसां त मां तोसां शादी ज़रूर कंदसि। हाणे फ़िलहाल हितां हलियो वञ, तोखे केरु ॾिसी न वठे। त ठीकु आहे राणी, मूंखे तुंहिंजो शर्त क़बूल आहे, पर मुंहिंजो इंतज़ार ज़रूर कजांइ। ही नादर ख़ान हर हाल में तुंहिंजो शर्त निभाईंदो तोसां, मुंहिंजो इंतज़ार कजांइ। शादी न कजाए बस। शादी न क्या? ना 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 छो छो? बाबा मायूं नी मुड़सन के ॾाढी मार जूं कढणी। इहा ॻाल्हि ॿुधी थोरो हेॾे होॾे ॾिस घणा कंद शुकरा। वरी हक़ बना खिली ॾेखारींदे त असां आहियूं। पर ॻाल्हि त मुंहिंजी ॿुध, हा तुंहिंजी शादी थियल त न आहे, हा पोइ तूं छो थो रहीं? मां इन करे थो रोयां, पुफीअ करे वियो मजबी। पुफी वरी पुफड़ खे मारे पई। हेल पुफड़ गुसायो। पोइ ओ जेको हूंदो आहे इहो छा चइबो आहे हुनखे? वेलण। हा हा हीअं चुस्त ॿधी वईंसि। पुफी मुंहिंजी आहे चकाए ते लॻो मूंखे जंग सुजी वई वाह बाबा। पुफी हथ में वॾो पावत नहीं अबे भेणे बा। पोइ उन्हनि जो मुंहिंजी शादी सां कहिड़ो तालुकात? कर मूंखे चाहे असां तोबा कई। अरे मुंहिंजी राणी अहिड़ी न आहे, आए अहिड़ी न आहे। मुंहिंजी भेण बि आली पोइ ख़बर पवंदी। मैं ख़बर आहे, सही ख़बर आहे। अॻे कुझु हुई? हाँ नंढड़ा हुआसीं उन वक़्तु। न वॾा दे नंढा दे हक़ बना कोई तूं थो ॻाल्हाए। चङो हाणे ॻाल्हि मुंहिंजी ॿुध, सही थो चवां त मुंहिंजी राणी अहिड़ी न आहे। अरे हुजे या न हुजे मूंखे सूर थो थिए। हेॾे वे हेॾे वे हेॾे वे। वरी बि चवां थो न कजाए। हिननि जे खिलौने ते न जाए हक़ बना जा खिलनि। इन सभिनी कंदा लथल अथई। जेके ॾिसे थो नी ओजराणी घुरासो बी आई ओजराणी कौन थो चई घुरासो ऐं वरी जग सुजी विया वाह। ऐं पुफीअ छा चवां जंहिंमहिल जो शादी थींदी आहे नी जंहिंमहिल दुआ हीअं करे हीअं कबो आहे एसि ताईं मौक़ो अथई। जंहिंमहिल हीअं थियण वारी हुजे मां छा ॾींदोमांइ। पोइ बि नमूने तुंहिंजी मर्ज़ी। हे ॾिसंदो पराई शादी आहे त कॾहिं अबे भेण हे क्यों आहे? पंहिंजी भेण अलाए छा कंदी। मां तो घुमण अचां पोइ न विझो। उहे ॾिसण में सनरी अथई, इनखे वॾो हथ में पावर हूंदई बाबे जी धीउ आहे इहा बि। अरे बराबरि ॿियो घर में वेलण न रखजांइ। उहो लॻे थो चवां थो त मुंहिंजी राणी अहिड़ी। ऐं कुतो खाई वियो थी छा? न वेलण खाई वियो आहे। वेलण? हा वेलण कीअं खाधई? पुफीअ हो मांखे न पीअणे दान थो ॾे। हाँ पुफड़ खे पीअणे आहे चोटू। हेला पुफड़ घुसायो उनजा पीर भला असां अलाए के पिटियो फकीरनि खे पिटनि जेके असां पिटींदासीं नी। अजी शादी करे तूं हिन सां मां ते घर नहीं दो मैं। छो न ईंदे? न ॿियो ॾोई वेलण बि रखनि नहीं दो मैं। पर मां त वाजिद खे मारींदेसी कोन। बाबे के भी झला तो दादा के भी दे। हां दिन नहीं में खपा थींदो मैं रोज। मां मारिया त तॾहिं तू न अची जा न। मां त उनखे मारींदेसी न। इनखे वठी वञ तूं अंदर। ये हर माई चोंदी आहे। इनखे अंदर वठी मलम पटी तू कर। अंदर हल टकोर क्या? टकोर हां वाजदे हाली असां खिदमत करे हाली न चओ। अच्छा तू ए हां ए भाई हलो ऐसे याद कर जाए हिय कहीं। मुंहिंजो ही सोट दरवेश आहे। हिननि जी ॻाल्हियुनि में मां तमामु घणो मज़ो वठंदो आहियां, पर ईअं न आहे। मुंहिंजी राणी वाकई ईअं न आहे। ऐं बि
ईअं न कंदी। कंहिंजियूं पियूं तारीफ़ूं हलनि, केरु आहे तुंहिंजो साहु? मुंहिंजो त मुंहिंजी हीरानी साहु आहे। वाजिद, हिकु ॻाल्हि पुछां? हा हा, हज़ारे ॻाल्हियूं पुछ तूं मूंखां। तूं मूंसां केतिरी मोहबत कंदो आहीं? मां तोसां केतिरी मोहबत कंदो आहियां? मां तोसां एतिरी मोहबत कंदो आहियां, एतिरी मोहबत कंदो आहियां जेतिरी तूं मूंसां कंदी आहीं। तोखे कहिड़ी ख़बर त मां तोसां केतिरी मोहबत कंदी आहियां? इहो त काथो लॻाए सघिजे ई नथो पियो। वाजिद, जी चाचा। तू ज़मीन तां थी आहे? हा चाचा, ज़मीन तो थी आहे, मुंहिंजो हिसाब किताब बि करे आयो आहियां ऐं जेको बि अनो हुयो सॼो कारखानो जमा बि करे आया ऐं तव्हांजे अकाउंट में पैसा बि जमा थी विया हूंदा हिन वक़्तु। शाबाश शाबाश पुट वाजिद, या तुझी मेहनत आहे। यो तुझो ई सभु कुझु तुझो ई थियल आहे। ऐं चाचा मां चवां थो पुट त हयातीअ ते भरोसो न आहे। मां तुंहिंजी राणीअ जी जीअरे शादी कराए वञा पुट, जीअरे शादी कराए वञा। हा चाचा, जेका तव्हांजी मर्ज़ी। तव्हां भले मुंहिंजी शादी करायो, पर तव्हां राणी खां त पुछो न चाचा। राणीअ खां छा पुछां पुट? राणी त नंढे हूंदे खां ई तुंहिंजे नाव थियल आहे। बस ही ॻोठ जा ॿ चारि माण्हू घुराए निकाह ते विझणो आहे पुट, निकाह ते विझणो आहे। चाचा बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां अदा नमू सां बि सलाह कयो ऐं राणी त बीठी आहे, तव्हां हुन खां पहिरियों पुछो त सही त हू चवणु छा थी चाहे। नबूअ खे तूं धूड़ विझ, बाक़ी राणी त राज़ी आहे। कीअं राणी जी? राणी तुझी ऐं वाजिद जी शादी कराए छॾिजे। मां चवां थो त जहिड़े ई पंहिंजो पार लाहियो वञा। पर बाबा, मां फिलहाल शादी नथी करणु चाहियां। तू राणी जी इहो सभु कुझु चवी? हाँ, तू राणी इहो सभु कुझु बि चवी? हाँ बाबा, मां राणी थी चवां। राणी तोखे ख़बर न आहे त तू नंढे हूंदे खां ई वाजिद जे नाव थियल आई। बाबा, मूंखे ख़बर आहे, फिलहाल शादी नथी करणु चाहियां। आखिर अहिड़ी कहिड़ी मजबूरी आहे जो तू वाजिद खां शादीअ खां इनकार करे रही आई? मूं तुझे पढ़ाईअ लाइ छा न सचो माण्हू जामेड़ा ताना तुनका ये सब मूं बर्दाश्त कया ऐं तूं अॼु अहिड़ियूं ॻाल्हियूं करे रही आई। तूं अॼु अहिड़ियूं ॻाल्हियूं करे रही आई। तूं मां मूंखे इहा उमेद न आहे। तूं मां मूंखे इहा उमेद न आहे। बाबा, मां कंहिंसां वाइदो कयो आहे ऐं मूंखे हुनजो इंतज़ारु आहे। मूं छा न सुठो तुंहिंजे करे माण्हुनि जा मेड़ा तुनका ताना ऐं अॼु तूं मुंहिंजे मथे में पिटी विझी रही आई। मुंहिंजे अरमाननि खे फोड़ा करे रही आई। बाबा, मां कंहिंसां को इश्क न कयो, न वरी मां हुनखे चाहींदी आहियां। मां रुगो हिकु मजबूरीअ तहत हुन सां इहो शर्त रखियो आहे। कहिड़ी मजबूरी हुई तोखे जो तूं इहो सभु कुझु करे रही आई? केरु आहे उहो राणी? केरु आहे उहो? बाबा, असांजे ॻोठ जे वॾेरे जो पुटु नादिर ख़ान आहे। वॾेरे जो पुटु नादिर? हाँ बाबा। दे मोह
पढ़ाएसि केतिरो चयो माई त मना करे से एॾो ड्रिगो रसो न ॾेसि पर साईं मुंहिंजी ॻाल्हि मञे ई न हाणे खाधी न खटियो केतिरो चयो माई त नादर खान राणीअ खे चाहे थो ऐं हू ॻोठ जो वॾेरो आहे न मञी ॿियो त ठहियो हू 5 लख बि ॾे पियो उहे 5 लख बि विञाई हा अरे तूं त चुप कर अञा मां चुप कयां हेॾी थी थई पोइ बि कावड़ मूं ते हाणे हिते लोक में तूं कंध मथे करे घुमजाए न रानी थी मुझी इज्जत जो ख्याल कर मुझी इज्जत जो ख्याल कर मां मरी वेंदुसि बाबा मां तव्हांजी भलाई लाइ त इहो कयो आहे मां तव्हांजे करे इहो फ़ैसिलो कयो आहे बाबा मां मजबूर हुयसि केड़ी तो ते मजबूरी हुई हाँ केड़ी तो ते छिप किरी इए नथी चे त मूं वडेरे सां प्यार कयो ऐं उन सां दौलत जी लालच में शादी थी करे हाँ अदा तू भा थी करे मूं भेण लाइ अहिड़ा लफ़्ज़ चई शाबाश ते मुंहिंजा भा मां त चाहे सचल सामीअ जी पोले गाया बाजो पयो तई शाह सचल ऐं सामीअ खे बाजो ख्याल रखियो आहे तो असांजी इज्जत ऐं गैरत जो पर बाबा मां तव्हांखे पहिरियां बि चई चुकी आहियां त मां हुन सां इश्क न आहियां कंदी न वरी मां हुनखे पसंदि कंदी आहियां मां सिर्फ़ हिकु मजबूरी तहत हुन सां इहो शर्त रखियो ऐं हुन शर्त जे करे मूं हुन सां वाइदो कयो मुंहिंजो त सभु कुझु वाजिद आहे मुंहिंजी मोहबत त सिर्फ़ वाजिद सां आहे ऐं मुंहिंजो इश्क बि सिर्फ़ वाजिद सां आहे वाह जो वाजिद सां इश्क पियो थिए जो इश्क क्यों थी वाह जो प्यार क्यों थी हाँ ये शोन थी चए तो मैं वाजिद जे पुठी में घंटा लायो आ तो मुझे अरमान जो कत्ल क्यों है मुझा सब अब मुझा सब वाजिद तूं मूं राणी लाइ ईअं थो चई हाँ तूं त चई पियो त मां तोसां जेतिरी मोहबत कंदी आहियां तूं बि मूंसां ओतिरी मोहबत कंदो आहीं वाह जी पैमाइश कई थी मुंहिंजी मोहबत जी वाजिद शाबाश थी अञा अञा मूंखे थी शाबाश ॾे हाँ अञा मूंखे थी शाबाश ॾे राणी कहिड़ो पोइ तूं ॾोहो कयो हुयो जेकॾहिं तोखे नादर सां ई प्यार हुयो त पोइ मूंखे छो चई त मुंहिंजी तोसां मोहबत आहे अञा अञा मूंखे थी शाबाश ॾे हाँ मुंहिंजे अरमान जी कातिल आहे तूं मुंहिंजे अरमान जी बस कर जेकॾहिं ॿुधण ई चाहियो था त पोइ ॿुधो
हो कुछ टाइम अग बल्कि कुछ महीना अग जॾहिं तव्हां घर में न हुयो न नादिर ख़ान असांजे घर में घिड़ी आयो मूंखे चवण लॻो त मूंसां शादी कर न त मां तोखे खणी वेंदसि मूंखे ॾिजारियो धमकायो लालचूं बि ॾिनियूं पर मूं हुनखे ठुफ जवाब ॾिनो तूं चुप थियो आहीं सच ॿुधाए मां हुनखे चयो त मां कंहिंजी अमानत आहियां न सिर्फ़ अमानत आहियां हुन सां बेइंतहा मोहब्बत कंदी आहियां पर उनजे दिमाग़ ते इश्क जो भूत सवार हो हू पंहिंजे पाण खे मारे पियो ऐं मूं हुनखे मारण खां मना कई पोइ छो मना कईसीं छॾे सां त पाण खे मारे छॾिया न मां इन करे मना कई त मुंहिंजी नज़र में हिन घर मां न सिर्फ़ उनजो मौत पर तुंहिंजो मुंहिंजे पीउ ऐं वाजत जो जनाज़े सां गॾु गॾु मुंहिंजी इज़त जो जनाज़ो बि निकिरे हा माण्हू तरह तरह जूं ॻाल्हियूं कनि असांजे लाइ छो असांजे लाइ अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि छो कनि बाबा जेकॾहिं वॾेरे जो पुट जो लाश असांजे घरां मिलिया त छा हू असांखे छॾे ॾियणा हू असांजो घर तबाह करे छॾणा पर तव्हां कीअं सम्झंदव मूंखे तव्हांजे लाइ त मां ग़लति आहियां छो त मां शहर मां पढ़ंदी हुयसि बाबा बस इहो ॾोह आहे मुंहिंजो बाबा मुंहिंजो ॿियो को बि ॾोह न आहे बाबा तुंहिंजी धीउ ग़लति न आहे बाबा मां मजबूरीअ में इहो फ़ैसिलो कयो बाबा बाबा मूं को बि ग़लति कमु न आहे कयो बाबा तुंहिंजी राणी कॾहिं बि ईअं नथी करे सघे बाबा राणी मुझे भेण राणी मुझे माफ कर मुझे तो के गलत समझो मुझे माफ कर बाबा मां तुझो भी गुनाहगार आया मुझे तू भी माफ कर बाबा मां गलत हो वाकई मां गलत हो अदा तव्हांजो ॾोह न आहे माण्हुनि जे सोचनि तव्हांजो दिमाग़ ख़राब करे छॾियो आहे असांजो माशरो ई अहिड़ो आहे न्याणियुनि ते केरु यकीन ई नथो करे दी 100 तरह जा सवाल था कनि ठीक तुझी ॻाल्हि सही आहे तुझी ॻाल्हि रतीअ मरुसन तनखां सरे न जिंदी असा तूं जेड़नी तूं झको थी पांध विची गलपा पाण वञी परचाए मतां रुठो ई रहिजी बस कर वाजिब तूं त ज़हन मां निकिरी नथो नादिर तुंहिंजी हालत ऐं तुंहिंजी अखियुनि में ॾिसी मूंखे एतिरो यकीन थी वियो आहे जो तूं बिटाई खे पढ़ी हिते पहुतो आहीं मां पंहिंजे वाइदे ते क़ाइमु आहियां तूं वञ शादी जी तयारी कर मां तोसां शादी लाइ तयारु आहियां लॻीअ जो लतीफ़ चए न की काल न कील लिखे लामूं खोड़ियूं पसे न हलपूर हीणा थी सुधीर दामू काल लॾे विया हिंद सिंध में सॼी दुनिया में हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभई चवनि था जिए लतीफ़ जिए लतीफ़ जिए लतीफ़ जिए जिए लतीफ़ जिए लतीफ़ गलिया गलिया में शहर शहर में गलिया गलिया में शहर शहर
मां मञा थो त मां ग़लति हुयुसि राणी। मां तुंहिंजी इज़त जो ज़रो बि ख़्यालु न कयो। असां हरू भरू सूंहं ते फिदा थी वञूं था। राणी तो में त जिस्मानी सूंहं सां गॾु अखलाक़ी सूंहं बि आहे, जंहिं मूंखे हैवान मां इंसान बणायो आहे। राणी तुंहिंजी मोहबत त पत्थर जहिड़े इंसान खे बि मेण बणाए सघे थी। राणी तूं अॼु जी मारवी आहीं, जंहिं उमिरि जे महलनि में रही पंहिंजा अणभा वार कॾहिं सणभा न कया, ऐं संदसि मन में मारनि जे मोहबत जूं हज़ारे मेखूं लॻल रहियूं, ऐं साबित कयो त वतन जे गैरतमंद नारियुनि जी पनाह ऐं अमान बरपट बि बणिजी सघनि थियूं। हुन उमिरि जे महलनि में रही उन्हनि खे झूपड़ियुनि मिसल बि न भायो। हुन सोन जहिड़नि ज़ेवरनि खे छीहे जहिड़ा भायो। तूं कींजर जाई उहा नूरी आहीं जंहिंजी अॼु बि तमाचीअ खे तात आहे। तूं अॼु जी उहा ससुई आहीं जंहिंजी वण में मारुनि जी हुबकार पई अचे। तूं अॼु जी उहा सोणी आहीं जंहिंजी मेहार खे अॼु बि तात आहे। मतिलब त तूं सिंध जी सूरमी आहीं जो तो मूंखे ग़लति राह तां हटाए सिधे राह ते आंदो ऐं मूंखे पंहिंजे सचाई ऐं ॾाहपे विचां शाह जे रिसाले पढ़ण जो चयो। तुंहिंजा इहे मुंहिंजे मथां अणगणिया अहसान आहिनि राणी, जो तो मूंखे मुकमिल इंसान बणायो। अॼु मां ख़ुशि आहियां, अॼु मां मुकमिल इंसान बणिजी वियो आहियां। छो त शाह जे रिसाले मूंखे इंसानियत जो सबक़ सेखारियो, असुल इंसानियत जो रूप ॾेखारियो। राणी तुंहिंजा इहे अहसान मां लाहे न सघंदुसि, जो तो मूं हिकु लाशऊर इंसान खे शऊर ॾिनो, सो बि भिटाईअ जे रिसाले जे रूप में, जंहिंखे सचे इश्क मोहब्बत प्यार जी ॻोल्हा आहे। मां सिंध जे हर उन भटकियल नौजवान खे चवंदुसि त तव्हांजे हर मसइले जो हल शाह जो रिसालो आहे। हिनखे पढ़ो, हिनखे सम्झो। राणी मूंखे अॼु ख़बर पई आहे औरत जे इज़त मक़ाम ऐं गैरत जी। राणी तुंहिंजा थोरा मां लाहे न सघंदुसि। राणी राणी तूं अॼु खां वठी मुंहिंजी भेण आहीं। राणी हिदाज वाजिद हिदाज हिदाज वाजिद हिदाज बाबा। राणी तोखे वाजिद जो प्यार मुबारक हुजे। गली
शहर शहर में गली गली में शहर शहर में हिंद सिंध में सजी दुनिया में हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभी चवन था जिए